अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूमिन लक दाइम। पारियों बाब आंदे बाबो कैफ़ कान बदुल वही उन खां पोइ आंदे इन्नमल आमाल बिन्नियात। सब अमल आहिनि नियतुनि सां। छा सां बाबा? सब अमल आहिनि नियत सही त अमल बि सही, नियत ग़लति त अमल बि ग़लति। सिंधी में भी चवंदा आहिनि जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। तंहिं करे इमाम बुखारी तंबीह कई बुखारी पढ़ण वारनि खे, पोइ उहे छोकिरा हुजनि या असांजूं नियाणियूं हुजनि, त तव्हां इन हदीस जे पढ़ण में नियत इहा कयो त रब राज़ी थिए। छा थिए बाबा? रब राज़ी थिए। वरी पछाड़ी में बाब आंदई त क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं अमल तोरींदो, तव्हांजा कौल बि तोरींदो। इहो पछाड़ी में आणे इशारो कई त तव्हांजी नियत सही हूंदी त तव्हांजे अमलनि में वज़न थींदो, नियत सही न हूंदी त अमल तव्हांजा सही न थींदा। क़ुरान शरीफ़ जी आयत आदि अथई, इशारो कई हिन ॻाल्हि जे तरफ़ त मां मुहद्दिस बि आहियां मुफ़स्सिर बि आहियां। इमाम बुखारी इन ते इशारो कयो त मां मुहद्दिस बि आहियां मुफ़स्सिर बि आहियां। तंहिं करे क़ुरान जी आयत आणे पोइ हदीस आणे थो। हदीस जे आणण खां अॻु में हिकु अधु सिट इनखे मुलहक़ात तर्जुमतुल बाब चइबो। बाब कौल अल्लाह ताला, ही बाबा आहे अल्लाह ताला जे कौल जे बयान में व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा, रखंदासीं असां ताराज़िन खे इंसाफ़ जे क़ाइमु करण लाइ। क़यामत जे ॾींहं में ताराज़ी रखी उन में अमल तोरींदासीं इंसाफ़ जे लाइ। छाजे लाइ बाबा? इंसाफ़ शइ तौर बि आहे ताराज़ी में त घटि वधि ख़बर पवे। अल्लाह साईं चए थो तुंहिंजा अमल क़यामत जे ॾींहुं मां ताराज़ी रखी तुंहिंजा अमल बि तोरींदुमि, तुंहिंजा कौल बि तोरींदुमि। माना जेको तूं ॻाल्हाए थो पियो इहो बि तोरबो। कीअं तुरंदो? इन्हनि खे अल्लाह साईं शक्ल ॾींदो। शक्ल तुंहिंजी निमाज़ खे, तुंहिंजे रोज़े खे, तुंहिंजी सलात खे अल्लाह साईं छा ॾींदो? शक्ल। मां अर्ज़ु कयो त जन्नत खे चइनि क़िस्मनि जे माण्हुनि जे ॾिसण जो शौक़ु आहे। पहिरियों उहो माण्हू जेको क़ुरान जो दौर थो करे। ॿियो साइम फी शहर रमज़ान, जेको रमज़ान जा रोज़ा थो रखे। टियों हाफ़िज़ुल लिसान, जेको हिन ज़ुबान जी हिफ़ाज़त थो करे। चौथों मुतइमुल जियान, जेको बुखियुनि खे मानी थो खाराए। अज़म कयो रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे। रमज़ान खां अॻु में हिकिड़ी राति आहे जंहिंजो नालो लैलतुल बरात आहे। और तव्हां असां हुनजो नालो रखी छॾियो आहे ॾियाटिन वारी ईद, फटाकनि वारी ईद। फटाकनि ऐं ॾियाटिन में इहा राति न गुज़ारींदा कयो। इन राति में जेतिरो थी सघे अल्लाह जो ज़िक्र कजो, क़ुरान जी तिलावत कजो। मां अर्ज़ु पे कयो त इहा जन्नत खे शौक़ु आहे असांजे ॾिसण जो। कॾहिं? क़यामत जे ॾींहुं। इमाम बुखारी बि चयो त असां ताराज़ियूं रखंदासीं। घणियूं? जमो जो सीगो आहे, नज़अ बि जमो जो सीगो आहे। असां रखंदासीं ताराज़िन खे। पोइ हिकिड़ी ताराज़ी हूंदी या घणियूं ताराज़ी हूंदियूं? किन बुज़ुर्गनि चयो त ताराज़ी त हिकिड़ी हूंदी, पर उनजो पुड़ केॾो हूंदो? मुफ़स्सिर लिखियो आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खां अर्ज़ु करे सुवाल कयो त रब मूंखे उहा ताराज़ी त ॾेखार जंहिंमें तूं माण्हुनि जा अमल तोरींदे। उनजो हिकिड़ो पुड़ एॾो वॾो हो जो उन में 7 ज़मीनूं 7 आसमान विझजनि, अञा पुड़ जी ज़रड़ी बची कोन्हे। एॾी वॾी ताराज़ी, एॾी वॾी ताराज़ी ॾिसी हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम बेहोश थी वियो। ताराज़ी हिकिड़ी, पर हर हिकिड़े जो अमल अलॻि अलॻि तुरंदो, तंहिंजे करे ॼण त ताराज़ियूं घणियूं थी वियूं। हर कंहिं जो अलॻि न साईं। अल्लाह साईं फरमायो रखंदासीं असां ताराज़िन खे इंसाफ़ जे क़ाइमु करण लाइ क़यामत जे ॾींहं में। अॻिते फरमाई अन आमाल बनी आदम व कौलहम यूज़न, आदम जे औलाद जा अमल बि तुरंदा, आदम जे औलाद जा कौल बि तुरंदा। तंहिं करे नबी साईं फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर फलयकुल खैरन व लियस्मुत, जंहिंजो अल्लाह ते ईमान आहे, क़यामत जे ॾींहं ते ईमान आहे, ॻाल्हाए त सुठी ॻाल्हि ॻाल्हाए, न त चुप रहे। चुप
गारियूं न ॾे, कूड़ न हणे, गिला न करे, चुप रहे। इहो बि तुरंदो, कौल बि तुरंदा सोना, तोरींदड़ तिखा ॿुधो थी ते तोरींदड़ तिखा आहिनि, सभु तुरंदा। दुआ कर त अल्लाह साईं बिना तोरण जे असांखे जन्नत में मोकिले, या दुआ घुरंदा कयो अल्लाह साईं खां। नबी साईं फरमायो मन यज़मन ली इस्नान अज़मन लहुल जन्नह। महबूब करीम फरमायो त ॿिनि शयुनि जी ज़मानत मुंहिंजो उम्मती ॾे, जन्नत जी ज़मानत मां ॾींदोमांसि। ॿिनि शयुनि जी ज़मानत मूंखे ॾे, जन्नत जी ज़मानत नबी पाक चवनि था मां ॾींदोमांसि। साईं कहिड़ियूं ॿ शयूं? फरमायो पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾे, त हुनखे ग़लति इस्तेमालु न कंदो, पंहिंजे ओघड़ खे ग़लति जॻह ते इस्तेमालु न कंदो। इन्हनि ॿिन्ही शयुनि जी ज़मानत ॾे, जन्नत जो महबूब फरमायो मां ज़ामिन। चइबो त हिन ॿिनि शयुनि जी हिफ़ाज़त एॾी वॾी शइ आहे, ॾिस सवली न आहे। जन्नत नबी साईं त फरमायो मौज़िउ सौतिन फिल जन्नह ख़ैरु मिन दुनिया व मा फ़ीहा। जन्नत में तव्हांखे लकुड़ रखण जेतिरी जॻह मिले न, दुनिया जे समूरनि टपड़नि खां मथे। सलाह शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी व आलिहि वसल्लम। इमाम बुखारी रहमतुल्लाह जी आदत मुबारक आहे त तर्जुमतुल बाब में जेको लफ़्ज़ विधई, जीअं किस्त जो लफ़्ज़, इहो तर्जुमतुल बाब में आयो। ॿियो लफ़्ज़ जेकॾहिं क़ुरान में अहिड़ो आहे त वरी उनजी बि तशरीह करे छॾींदो आहे। वज़नू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम, तंहिंजे करे चए थो अल क़िस्तास अल अदल। क़िस्तास जे लफ़्ज़ जी माना आहे इंसाफ़। छा बाबा? पर रूमी ॿोली में छा में रूम अलाइको आहे, उन ॿोली में छा मतिलब इन जो इहो आहे त क़िस्तास जी माना इंसाफ़, इहा रूमी ॿोली वारा कंदा आहिनि। आहे अरबी लफ़्ज़, पर इहो अरबी लफ़्ज़ रूमी में इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं हेॾे तवजो कयो, क़ुरान में छा लिखियलु आहे? व अद सिहा, हाफ़िज़ वेठा आहिनि, अद सिहा व बसलिहा। हाणे बसल सिराइकी लफ़्ज़ आहे, पर क़ुरान में मुस्तमाल। अहिड़ी तरह क़िस्तास जो लफ़्ज़ क़ुरान में बि आहे, रूमी ॿोली में बि आहे। रूमी ॿोली में क़िस्तास जी माना आहे इंसाफ़। ॻाल्हि पूरी थी वई। अॻिते पढ़ंदड़नि खे वॾो तवजो थो ॾियारे इमाम बुखारी, जिन बुखारी पढ़ी। अल क़िस्तो मस्दरुल मुक़सित, क़िस्त जो लफ़्ज़ जेको आहे इहो मुक़सित जी मस्दर आहे। मुक़सित मौलवी सम्झनि था त मुक़सित जेको आहे सो इहो आहे इफ़आल जो बाब। क़िस्त इहा आहे मुजर्रद। इशारो करे छॾियो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह त मज़ीद जी मस्दर आहे इक़साद, इहा ठहंदी चऊं क़िस्त मूं, मुजर्रद मूं ठहंदी। अॻिते फरमाए थो मुक़सिद जी माना आहे आदिल। इहो तव्हां पढ़ियो आहे त इफ़ाल जे बाब जो जेको हमज़ो आहे उहो सलब ला हूंदो आहे। सलब जी माना आहे कंहिं शइ खे खसणु, ज़ुल्म खे खसबो त छा थींदो? इंसाफ़। तंहिंजे करे मुक़सिद जी माना कई अदुल, पर इहो पंहिंजे बाब ते जेकॾहिं हूंदो क़ासिद त पोइ हुन जी माना थींदी जाइर। इहो मुल्हक़ तर्जुमतुल बाब आहे। अवाम जे सम्झण खां ज़रा चढ़ियल आहिनि, कोशिशि कईसीं त वरी सम्झ में अचे। अॻिते हदीस आहे वबिही क़ाल हदसना, या सनद आहे। सनद लौलल इस्नाद लक़ाल मन शाअ मा शाअ। सनद न हुजे हा त जंहिंखे जीअं वणे हा तीअं पियो चवे हा। तंहिं करे अल्लाह तबारक व ताला जे पाक पैगंबर जी हदीस जेका आहे उहा सनद सां आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चए थो त मुंहिंजो उस्ताद जेको आहे उहो आहे अहमद बिन अशकाब। केरु बाबा? अहमद बिन अशकाब। उनजो उस्ताद वरी आहे मुहम्मद बिन फ़ुज़ैल। उनजो उस्ताद आहे उमारत बिन क़ाक़ा। उनजो उस्ताद आहे अबू ज़रा। उनजो उस्ताद आहे अबू हुरैरा। अबू हुरैरा जो उस्ताद आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इहा सनद हितां छिकिजी मदीने वञी पहुती। हा, जहाँ उस्ताद तव्हांखे पढ़ायो आहे उहो तव्हांखे पंहिंजी सनद बुखारी ताईं पहुचण लाइ ॿुधाईंदो। हे बुखारी जी सनद आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कलिमतान हबीबतान इलर रहमान, ॿ हिकिड़ा कलमा आहिनि, माना जुमिला आहिनि, उहे अल्लाह खे प्यारा आहिनि।
छा चई इलर रहमान इल्लाह न चई रहमान जो अखर चई अल्लाह जे रहमत जी कुशादगी बयान करे छॾी त कम थोरो सवाब घणो ॿ ख़फ़ीफ़तान अलल लिसान ज़ुबान ते चवण में सवला आहे सकीलतान फिल मीज़ान क़यामत जे ॾींहुं जॾहिं माण्हुनि जा अमल तुरंदा उन्हनि अमलनि वारे पुड़ में जॾहिं हिकु ॿ जुमला पवंदा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम त उहो पुड़ ॻरो थी वेंदो सकीलतान फिल मीज़ान इन जुमिले जी मुनासिबत आहे तर्जुमतुल बाब सां तंहिं करे मां तव्हांखे अॻोड़े चवरायो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम वरी बि चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुंहिंजो उम्मती सुबुह जी निमाज़ खां अॻु में सुन्नत खां बि अॻु में फ़र्ज़ खां बि अॻु में इन्हनि कलमनि खे 100 दफ़ा पढ़ंदो अल्लाह ताला उनजो रिज़्क़ रोज़ी कुशादो करे छॾींदो कर्ज़ मर्ज़ लही वेंदसि तंहिं करे तव्हां सभिनी खे मां ॿुधायां थो जिते कर्ज़ मर्ज़ हुजे नबी साईं जे वज़ीफ़े ते अमल करे इनशा अल्लाह घणो फ़ाइदो थींदो दुआ आहे त अल्लाह साईं इन्हनि न्याणियुनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए त वरी ॿियनि खे बि पढ़ाइनि ऐं शरीयत ते अमल करण जी अल्लाह तव्हां असां समूरनि खे न्याणियुनि खे अमड़ियुनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए ख़ुसूसन निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जेको मुंहिंजो उम्मती निमाज़ नथो पढ़े मर्द हुजे औरत हुजे क़यामत जे ॾींहुं अल्लाह सां इनखे फिरौन सां उथारींदो इहो माण्हू जॾहिं मरंदो क़बर में दफ़न करे मिट मोटंदसि नबी साईं फरमायो त क़बर जा ॿई पासा भीकूड़ो ॾींदसि उन जूं सॼे पासे जूं पासरियूं खॿे में खॿे जूं सॼे में घिरी वेंदसि तव्हांजे करे निमाज़ पाबंदी सां पढ़ो अल्लाह साईं तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत ॾींदो गुनाह बि माफ़ कंदो नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तीअं फरमायो जॾहिं मुंहिंजो उम्मती ॿिए पहरी जी निमाज़ पढ़ंदो आहे त सुबुह खां वठी ॿिए पहरी ताईं जेके बि हुनजा नंढड़ा नंढड़ा सगीरा गुनाह आहिनि सभु माफ़ थींदा आहिनि वरी टे पहरी त सभु माफ़ वरी सिजरत सभई माफ़ वरी इशा जी निमाज़ पढ़े मुल्क सूरत खे पढ़े पोइ सुम्ही पवे महबूब फरमाए वरी सुबुह जी निमाज़ अची जमात सां पढ़े अल्लाह ताला लिखराईंदो त इन मुंहिंजे बहाने सॼी राति मुंहिंजी इबादत कई हीअं आहे की न पर तव्हां असांजी राति अॼुकल्ह गुज़रे थी मोबाइल में ख़ासि तौर ते नौजवाननि जी मुंहिंजा सुहिणा इहा मोबाइल कोन हलंदी तोसां असां गॾु हलंदो क़ुरान नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान जी सूरत मुल्क सूरत जेको मुंहिंजो उम्मती पियो पढ़ंदो जॾहिं मरंदो अल्लाह साईं इन सूरत खे नूरानी शक्ल अता फरमाईंदो क़बर में वञी रब जे आॾो अर्ज़ु करे सिफ़ारिश कंदी रब मां तुंहिंजे क़ुरान जी सूरत आहियां अल्लाह साईं चवंदो हाओ पोइ रब मुंहिंजा 2 अर्ज़ आहिनि या त हिन खे माफ़ कर हे मूंखे पढ़ंदो हो पोइ सुम्हंदो हो मां सां यारी अथसि या मूंखे क़ुरान मां कढी छॾ अल्लाह पाक फरमाईंदो तोखे क़ुरान मां कोन कढंदुमि तुंहिंजे पढ़ंदड़ खे माफ़ कयो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।